कराची में ख़बर ईंदड़ पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी चयो आहे त पंजाब के वॾे वज़ीर की चूंड अॼु थींदी ऐं इलेक्शन जो नतीजो बि अॼु ई ईंदो। पंजाब असेंबली पहुचण ते मीडिया सां ॻाल्हाईंदे दोस्त मोहम्मद मज़ारी चयो त पंजाब के वॾे वज़ीर की चूंड असेंबली क़ाइदनि मूजिब थींदी, आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं वेंदियूं, मामलो अल्तवा में न वञण ॾिनो वेंदो। हिन चयो त जेकॾहिं को सम्झे थो त हिन असेंबली में माहौल ख़राब करणो आहे त पोइ मां दॿा न ईंदुसि ऐं दॿा विझंदुसि। असेंबली हाल में ॿिन्ही धुरनि पारां माहौल ख़राब करण जो मामलो मुलतवी करण की कोशिश कई वेंदी, पर सिक्योरिटी ते को बि समझौतो न कयो वेंदो। दोस्त मोहम्मद मज़ारी चयो त फ्री वयल मेंबर आर्टिकल 63A तहत वोट ॾेई सघनि था, इन खां पोइ इन्हनि जे ख़िलाफ़ पार्टी सरबराह कार्रवाई कंदो। हिक सवाल जे जवाब में डिप्टी स्पीकर पंजाब असेंबली चयो त हमज़ा शहबाज खां पैसा वठण जो को सबूत आहे त साम्हूं आणे, इजलास में मीडिया वारा बि हूंदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।